ठकराडू रिपोर्ट ठकराडे में गोठाणन पारा मुख्तलिफ NGOs तंजीम जा मकामी एजेंट सडराए अबोज अवाम के लुटींदड़न खिलाफ प्रेस क्लब पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे संदन खिलाफ कार्रवाई करे गोठाणन के आज़ार खां बचाण जो मुतालबो कियो आहे। असांखे मकामी एजेंट कमरन जो कम बंद कराइण जे लाइ धमकाए रहिया आहिनि। इंसाफ़ फराहम करे संदन खिलाफ कार्रवाई कई वञे। गुलाम अली मलिक ऐं ॿिया रिपोर्ट मूजिब ठकराडे में मुख्तलिफ NGOs जे तंजीमन जा मकामी ठगन खिलाफ गोठाणन पारा एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ गुलाम अली मलिक, नूर मोहम्मद मलिक, अता मोहम्मद ऐं ॿियनि दाइंदे मुबैना इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ठकराडे जे UC मुबारकपुर ऐं UC रिपहर में मुख्तलिफ NGOs तंजीमनि जा एजेंट सडराईंदड़ शेर मोहम्मद मलिक, नियाज़ू मलिक, कादिर बख्श मोहतम ऐं ॿिया सरकार तरफ़ां मुस्तहक़नि खे मिलंदड़ फंड्स तोड़े घर ठाहे ॾियण वारी स्कीम में सर्वे कराइण जा 2000 खां 5000 ऐं टोकन वठी ॾियण जा 10000 रिश्वत वठी दिलासा ॾियनि था। रिश्वत न ॾियण ते जगह जो कमु रोकराइण ऐं नालो ख़तमु कराइण जूं धमकियूं ॾियनि था। मजबूर थी मिसकिन गोठाणा अलाह तलह विकिणे मकामी एजेंटनि खे रक़म अदा कनि था। केतिराई गोठाणा हिननि हथां फुरिजी विया आहिनि। एहतजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फ़ौरन नोटिस वठी अहिड़नि ब्लैकमेलरनि जी अवाम सां फ्रॉड गोठाणा फुरिजी विया आहिनि। एहतजाज कंदड़ आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फ़ौरन नोटिस वठी अहिड़नि ब्लैकमेलरनि अवाम सां फ्रॉड कंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे अवाम खे बचायो वञे। मसलो इहो आहे त हिते जेके कारकुन वर्कर आहिनि माना पार्टियुनि वारा उहे जेके अनुसार जो जेके हेल्थ वर्कर वारा आहिनि भॻवान जेके आहिनि उहे विज़िट कनि था या टोकन ॾियनि था त उहे टोकन वारो 5-5000 अॻु में वठनि था। जेकॾहिं वञो था किस्त वठणु तो उते भी 2000 असांजी कटौती कई वञे। असल में हिते विज़िट करण त 2000 5-5000 घुरंदा। मां विधान ग़रीब माण्हू आहे, मां विधान छत में लकड़ा 6 महीना गुज़रिया आहिनि, विज़िट कोन था कनि पिया। कल्ह आया आहिनि, मोटी आया आहिनि, चओ त 5 ॾींहं अॻिले हफ़्ते में आया त ईअं मोटी विया 12 ॿाहिरां जेके उहे एजेंट जेके उहे 5000 मूंखां घुरंदा। एजेंट त इहे हिकिड़ो ख़ालिद जो कादिर भाई नालो अथसि, मां तम ठिकराटे जो आहे ऐं ॿियो मुर्तपालती मंझा नियाज़ो मलिक 5000 उहो घुरे त मूंखे मां तुंहिंजी विज़िट करायां। शेर मोहम्मद वॾेरो घटी जो मलिक आहे उहो धारो वारो चवंदा 10000 ॾिजे त असां तो वटि काए अची पहुचंदा तुंहिंजी विज़िट कराईंदासीं, न त बाबा भले तुंहिंजो अधूरो कमु रहिजी वञे। असां को बि ज़िम्मेवार माना न आहियूं। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त जल्दी फौरन जल्द खां जल्द विज़िट कई वञे। ग़रीबनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, पंहिंजी विज़िट करे वञनि। असांखे प्लेटिन वारा जे पैसा वठंदा उहे बि असां ग़रीब हुनजो असुलु असां गॾु तदाद में हक़ आहे त पोइ असां हुनखे 5-10 हज़ार ॾेई असां पंहिंजो ख़र्चो हुनखे ॾेई पोइ करायूं। न त महिरबानी करे इहो MP आहे MLA आहे हुनखे असांजे वज़ीर आला हुनखे असांजा पुरमन अपील था कयूं त असांजी हीअ फौरी अहिड़ी का टीम जोड़ी वञे जेका हुन मथां एक्शन खयो वञे।